सांगड़ जी माहौल दोस्त कमेटी ऐं शहरनि तरफ़ां वणनि जी गैर क़ानूनी वाढी रोकाइण जी अपील कई वई आहे। माहौल दोस्त कमेटी ऐं शहरनि ऐं अवामी आवाज़ खे ॿुधायो त वणनि जी वाढीअ ते पाबंदीअ बावजूदि ॾींहं राति गैर क़ानूनी अमल जारी आहे। हुननि चयो त वण माहौलियाती तब्दीलीअ खे रोकण में अहम हूंदा आहिनि, पर उन जी बेरहमानी तरीक़े सां वाढी जारी आहे। सरकारी जायूं आहिनि, बंदि आहिनि अंदरि, जेको पंहिंजो इहो हाणे थियो आहे डैम थियो आहे, हिन जे अंदरां बि काठियूं वञनि पियूं, केरु ई पुछण वारो न आहे। ये काठियूं त जाम थियूं वञनि, ट्रालियूं भरिजियूं थियूं वञनि। शहरनि चयो त मंगली पुलिस जे आशीर्वाद सां बासर रोज़ानी वणनि जी वाढी करे विकिरो कनि था। इटाली जा वण, इटाली तव्हांखे ख़बर आहे तमामु क़ीमती वण आहे, ॾाढो सुस्त रफ़्तारी सां थींदो आहे। उन्हनि वणनि जी वाढी हले पई। अफ़सोस इहो आहे त पुलिस उते मौजूदु आहे, ट्रैक्टर उते स्टार्ट आहे, काठ हुन में भरिजे पियो, पर को बि हुनखे रोकण वारो कोन्हे। रोज़ सांगड़ मां वणनि जा लाशा निकिरनि था। वणनि जो वाढी जारी आहे ऐं मेलो जेको हुयो जो किपरो फॉरेस्ट वारो उहो बि मुकमल तौर ते ख़तम थी चुको आहे। माहौल दोस्त कमेटी ऐं शहरनि मुतालबो कयो त माहौलियाती तब्दीलीअ खे बचाइण लाइ वणनि जी वाढी रोकराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk